मोहतरम उमर फारूक अलमानी साहब, लियाकत अली हुजन साहब, हिते सब मोज़िज़ दोस्त, परे परे खां ठारू शाह जा आयल मुंहिंजो दोस्तों, मुंहिंजो भाइरों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, इहो असांजो शुरू खां ऐं ॾिसूं बि पिया, दोस्तनि जी सलाह बि अचे पई। काफ़ी दोस्तनि में मुख़्तलिफ़ राया भी थी सकन था। सभिनी खां पहिरीं ही तकरीरूं, ही सियासी महफ़िलूं, ही कचेरियूं, ही नारा, ही ताड़ियूं, ही वॼंदियूं रहंदियूं आहिनि। इहो त सियासत जो कमु आहे। असुल ॻाल्हि आहे, सभिनी खां पहिरीं मां हिकिड़े मुंहिंजे अधे खोकर साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई कि मां टाउन चेयरमैन छो थियो आहियां। मां जे टाउन चेयरमैन थियो आहियां, अदा मुंहिंजा नंढा भाउ, त तव्हां ठारू शाह जी जेको जंहिं पाड़े में तूं ख़ासि तौर ते रहंदो आहीं, तूं हुन पाड़े जी अॼु खां 3 साल अॻु में हालत ॾिसई, हाणे वञी हालत ॾिस त तोखे ख़बर पइजी वेंदी कि मां टाउन चेयरमैन छाजे करे थियो आहियां। असांखे पॉलिटिक्स में, सियासत में असांजो शौक़ु रहियो आहे कि माण्हुनि जी ख़िदमत कयूं। हिकिड़ा सियासतदान हूंदा आहिनि जेको पेट जा बुखिया हूंदा आहिनि, जेको रोकी ॾोकड़ कमाइण अचनि था। हिकिड़ा सियासतदान उहो हूंदा आहिनि जेको इज़त जा बुखिया हूंदा आहिनि, जेको चवंदा आहिनि कि अगरि सुभाणे असां मरी वञूं त ज़रूर ॿियो न त घटि में घटि केरु सुठे अल्फाज़नि में यादि त कंदो, यार भला जेको बि रहियो सुठे टाइम सां रहियो, हिन असांजी ख़िदमत कई। रहियो सवाल ज़िले में, मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, अदा उस्मान आलमाणी आहे या अली आलमाणी आहे, अगरि हू को ग़लति कदम ॿई भाउर खणनि था त चलो माण्हू, या का कंहिंजे ख़िलाफ़ कदम खणनि था त माण्हू चवंदा कि न अदा उस्मान साहब या अली साहब ग़लति कमु कनि था। इन जो मिसाल मां तव्हांखे ईअं ॾियां थो कि अॼु हिन ज़िले नौशहरो फिरोज में तव्हांजे साम्हूं इहा सियासी सूरत हाल छा पई थी हले। ज़रूर पार्टी जे फ़ैसलनि खां ॾुख बि पहुतो आहे ऐं तकलीफ़ बि थी आहे, ऐं ही रुगी मुंहिंजी या उस्मान साहब जी आवाज़ कोन्हे, ही सॼे ज़िले में कुंड कुंड खां आवाज़ूं हलनि थियूं, जंहिंजो मिसाल कल्ह तव्हां ताज़ो ताज़ो ॾिठो आहे। हिकिड़ो माण्हू हिन ज़िले में असां ते मुसलत कयो वियो आहे, जेको हिन ज़िले जा फ़ैसिला थियनि पिया था। असां ज़रूर चवंदासीं हुननि दोस्तनि खे कि बाबा अल्लाह ताला तव्हांजी इज़त कई आहे, तव्हांखे हिन ज़िले वारनि इज़त ॾिनी आहे, पर घटि में घटि मालिकनि सां त सचाई कयो, उन्हनि खे त हक़ीक़त मथे ॿुधायो कि हिते छा पियो थो थिए। बाबा तव्हां दोस्तनि खे वरी बि कल ताज़ो ताज़ो भुट साहब हिकिड़ो कदम खयो आहे, पर उनमें तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, सोशल मीडिया आहे। सोशल मीडिया जेको आहे उहो सुठी शइ बि आहे, ख़राब शइ बि आहे, पर असां वटि सोशल मीडिया ते ॾाढो ग़लति लिखियो थो वञे। त दोस्तनि खे इहो गुज़ारिश कजे थी, बाबा जॾहिं तव्हां कंप्यूटरनि ते, फेसबुकनि ते हिक ॿिए जे लाइ लिखो था, त जंहिंजे लाइ तव्हां लिखो था उन वीचारे खे त का ख़बर ई कान्हे, तव्हां माना पाण में कुकड़नि वांगुरु विढ़ो पिया, त इन शयुनि खे अवॉइड कयो। ऐं जे भुट साहब कल क्लियरली अगरि हिकिड़ी ॻाल्हि कही आहे त हुन इहा कोन चयो आहे कि हू पीपल्स पार्टी छॾे थो, हुन चयो मां पीपल्स पार्टी जो सिपाही आहियां, पर मूंखे फ़ैसिलनि खां तकलीफ़ आहे, लिहाज़ा मां पंहिंजो आज़ाद हैसियत में बीहंदुसि। तूं हुनजो सियासी जमहूरी हक़ आहे। सियासत में हर को पंहिंजे लाइ महिनत करे सके थो, हर को पंहिंजो सीट जी घुर करे सके थो, उनमें को नाजाइज़ी त न आहे न मुंहिंजा साईं। असां दोस्त हिकिड़ा पाण में उस्मान खान, असां कुछ दोस्तनि असां इहो ई पेशकदमी कईसीं कि बाबा असां दोस्त गॾिजी सजी
पार्टी के रिक्वेस्ट कयूं कि असांजो शाह साहबनि सां को दुश्मनी कोन्हे, असांजो उन्हनि जे मतिलबु को मतिलबु हुननि सां असांजो को ज़मीननि ते या हुननि ते तकरार कोन्हे। असांजो उन्हनि सां बेसिक पार्टी खां इहो ई असांजो गुज़ारिश हुई कि अदा जिथे असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं, जे तव्हां कुझु हुननि खे सीटूं ॾियो था त कुझु असां दोस्तनि खे बि ॾियो। इनमें अदा सां को ॾोह त कोन कयो आहे अगरि असां को सीट घुरी आहे। इनमें असांजे सियासी पंहिंजो हक़ रखूं था, असां महिनत कई आहे, ज़रूरु एक्सपेक्ट कयूं था ऐं अवामी माण्हू आहियूं ऐं अलहमदुलिल्लाह इहो फ़ख़्र सां चई सघूं था कि अवाम में मक़बूल बि आहिनि। इहे कोन्हे असां सां पंज दोस्त गॾु आहिनि, लिहाज़ा दोस्तनि खे इहो ज़रूरु असांजे लाइ आसिफ ज़रदारी साहब, फरियाल साहिबा क़ाबिल एहतराम ऐं हुननि खे तव्हां पाण ॾिठो हूंदो, मां सम्झां थो हाणे ज़रदारी साहब पाण हिन ज़िले जी सियासत में इंटरफेयर बि करे पियो ऐं मां सम्झां थो अलाह कंदो हुननि खे पाण ई ख़बर पवंदी कि हिते कमी पेशियूं छा आहिनि या छा मसइला आहिनि या छा इशूज़ आहिनि। त मां उमेद करे सघां थो कि क़यादत छाजे करे हू अवामी माण्हू आहिनि, अवामी क़यादत आहे, हुननि खे इहो ज़रूरु अहसासु थींदो कि दोस्तनि खे छा तकलीफ़ आहे। ख़ाली असांखे तकलीफ़ न आहे, तव्हां ॾिसजो कुझु ॾींहंनि में तव्हांजे साम्हूं इहो शयूं वाज़े थींदियूं कि 1 बाय 1 घणे दोस्तनि खे तकलीफ़ थींदी हूंदी, या जॾहिं टाइम पीरियड वेझो ईंदो त दोस्तनि खे तकलीफ़ूं तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थींदियूं वेंदियूं। त असां हिन जे करे इन फोरम ते मां त हाणे फ़ैसिलो करण वारो कोन आहियां, फ़ैसिलो ज़रूरु असां ॿई भाउर गॾिजी तव्हांजी सलाह सां ई कंदासीं। इन जे करे असां को हक़ नथा रखूं था हिकिड़ो फ़ैसिलो करण जो, इन जे करे असां आवाम खां राय वठूं था। त इंशाअल्लाह असां बि कोशिशि इहो ई कंदासीं। कहिड़ो टाइम आहे ख़ुदा वाहिद शाहिद आहे, असां कॾहिं पंहिंजे मफ़ाद में न सोचियो आहे, असां सदाईं अवाम जे मफ़ाद में सोचियो आहे। जे पंहिंजे मफ़ाद में सोचियो आहे त असां घणो कुझु करे पिया सघूं ऐं तव्हांजे साम्हूं आहे कि असांजो किरदारु छा रहियो आहे। त दोस्तनि खे गुज़ारिश आहे कि तव्हां सभिनी जी राय जे लाइ असांजे लाइ तमामु क़ीमती आहे। तव्हांजी राय जेको आहे असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखे थी। ऐं हिते ख़ाली PS ही जिथे तव्हां वेठा आहियो ही आहे PS चोटरी, हिते ख़ाली PS चोटरी जा दोस्त कोन वेठा आहिनि, हिते PS चोटरी जा बि, टेकरी जा बि, पंटरी जा बि, छटरी जा, टिनि चइनि PS जा ऐं ॿिन्ही NS जा दोस्त वेठा आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह असां को हीअं ज़मीन खां उथी कोन आहियूं अदा, असां बि अल्हम्दुलिल्लाह सिर सेती वारा आहियूं। असांखे बि अल्हम्दुलिल्लाह 4 दोस्त असां सां गॾु आहिनि। त जेको दोस्त मथे ताईं ग़लति ख़बरूं पहुचाइनि था कि फलाणे दोस्त वटि कुझु कोन्हे, फलाणे दोस्त वटि कुझु कोन्हे, त हुननि खे ॿुधाइण चाहियूं था कि पंहिंजो तव्हां महिरबानी करे पंहिंजो जेको क़िबलो आहे उहो दुरुस्त कयो ऐं महिरबानी करे क़यादत सां सिंसियर थियो ऐं हुननि खे सही रिपोर्टूं पहुचायो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।